कहां जो नौवारी अंग्रेजी अच्छा चश्मा लगाओ ना, चश्मा करे करे सब पिंजू आंखों खराब करे। आजकल चश्मे अल्लाह चाहिए कब्र में भी चाहे मलाइका के सर चश्मा लगाओ ना सुन के मिटाई तो जे के चाके जी आया ही पढ़ के जो सदन औ संजाई न जाना होता अरबी पूछ मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक ही बोली बारो चंद परमनी अयातिन शलवाई की सुम्मा सजदा सुम्मा रजा इला समाइल अव्वल व सानिया व सालिसा व राबिया वल खामिसा व सादिसा व साबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल भैया थबलात गया जो आते हेठा वो कचड़ुआ बेचाई छादो छे वो बेथ तो बड़ा जो को बेचाई महबूब जे विलादत ते छयो छादो छे जो खणी नीण खुमार बार जो जमंदो ओछ तो अख खुल बेचाई तो जे महबूब जी विलादत थी एडो नूर एडो नूर एडो नूर जो सिज त शर्मसार पर चंद के भी लिखण जी जाय न पई मिले खणी नीण खुमारमा जा कयाई नाद नजर सूरज शाखों झक्यूं कयूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिल पर झको थियो जो हर जान बजे त जमाल इंतहाई लंबो छोड़ो सफर कर शाद लती भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह पानी उस्ताद मुकर्रम उस्तादुल उलमा शमसुल उलमा साईं बशीर अहमद जोतोई साहब जे खुसूसी हुकूमत उन जे बजड़े नजीर अहमद जे हुकूमत रबीउल अव्वल जे मुबारक महीने में विलादत मुस्तफा जे उन्वान सां दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम जैसे तकरीबन 35 साल थिया पर रबीउल अव्वल जे महीने में हेडो वॾो इज्तिमा वरी बच्चन कुरान भी पुॼायो मान बच्चन के मुबारक दिया साईं नज़ीर के मुबारक दिया उस्ताद बशीर अहमद के मुबारक दिया वालिदैन के मुबारक दिया बच्चन के मुबारक दिया मां केड़ी मुबारक दिया क़यामत में मलाइक मुबारक दीदा लतीफ तो जे भले जनन माहिरूं बच्चन सालिहन महशर जे मैदान में मुबारकों ज़ेई लहन बियन तवे जारिन ओजा गाई अजाया जोर सा पर जलसे जो उन्वान है विलादत मुस्तफा एक तो मुखे वारो मिले तो देर सा दो मौलवी जलसे में रहने चुका कदा तहां जलसो बुधन आया बाकी मौलवी चुका कढणे इन जे करे वाइज तहां लाइ हुंदो आ मौलवी ला थोड़े हुंदो हिया छो चई बाबा तो चमो मुर्से ना घर बैठो जे हेडे छो जलसो अवाम लाया मौलवी लाया माखे टाइम सा मारो दियो मां एड़ी सीरस तक की रकम जो कह मुले न कयूं दियो 1 बजे वारो उसा संजा टब पुत मानुन के कई अंदाज सा व्यवहार बोला पर उन्वान विलादत मुस्तफा
असा के जान मिली मोहम्मद जे सदके, माल मिलियो मोहम्मद जे सदके, रमजान मिलियो मोहम्मद जे सदके, कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, ईमान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके। और रोहड़ी वाला अन्या को मुल्लो नाराज न थे। मां हिकिड़ो जुमलो चवां, असा के रब मिलियो आ मोहम्मद जे सदके मिलियो। जोर असा बिना हुब्बा हबीब जे बंदगी बेकार। कि तो मोहम्मद जी मोहब्बत का सवा न नमाज न रोजो न हज न ज़कात न खैरियत। जन्नत मोहम्मद जे कदमन में। रोजा सभिनीन खे मिलिया, रमज़ान असांखे मिलियो, किताब सभिनीन खे मिलिया, कुरान असांखे मिलियो, दीन सभिनीन खे मिलिया, इस्लाम असांखे मिलियो, ॾींहं सभिनीन खे मिलिया, जुम्मो असांखे मिलियो। और रोहड़ीअ वारा नबी सभिनीन खे मिलिया, पर नबीअनि जो सरदार मोहम्मद असांखे मिलियो। वही तबलत करे जो दो में वेंदो दो को चाचा ठहरायो आज बस कर कटड़ू। कुरान असांखे ॾिनई, शबे क़द्र असांखे ॾिनई, साहबा जहिड़ा रहबर असांखे ॾिनई, अलीअ जहिड़ो इमाम असांखे ॾिनई, पीरान पीर जहिड़ो मुर्शिद कामिल। लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन। जे तो कलमे वारनि ते वॾो थोरो आहे। कहते पढ़ो त सभई ला इलाहा, जोर सां जलसो गूंजी वञे, इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाह। हमारे कारी साहब भी मेहमान भी पहुंचे। रब सोचे तहां खे वॾो थोरो कयो अथऊं, अखियुनि खां वॾो, पेरनि खां वॾो, जान माल खां वॾो। कहिड़ो तवज्जो, कहिड़ो इद बास फीहिम रसूला, पंहिंजो महबूब मोहम्मद तहां खे ॾिनो अथऊं। रोजे वारो हिकिड़ो जुमलो चवां, यार त कंहिंखे ॾिबो ई न आहे। ॼण त चाह पर ॾिसण बि न ॾिबो। बेड़ी चौक ते छोरा बेड़ी पिया होटल ते जगन जी ज़पो ज़प रत में गाड़ा। ख़ैर दाए मुझे यार खे ॾिठई चओ, ॾिठई त न चकु त कोन आहे। ॾिसणी नथा ॾियो, मां तव्हांखे ॾेई छॾियो। नथा चओ सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम के अल्लाह पैदा कयो, अख जो पचे न अर्श ते लिखलो मोहम्मद। पुछई मौला ही केरा? अर्श ते नालो। रब चाचो आदम यो वो मुझो महबूब आ, जज सदके सत आसमान जमीनों जबल कायनात पैदा कई, पर आदम तोखे भी मोहम्मद जे सदके पैदा कयो। आज के रसूल भाइयों थबलत कयो, भाइयों थबलत। नबी से दुनिया में आया ही अगे बरकत चालो। अम्मा जे मुखे पसीनो इंदो त अतर जी खुशबू। खूह ते पानी ला वञा, पानी मथे अचे, ॻाल्हाए आमना न विढ़जाए न, दिलो न लटका, रसो न बद। तुंहिंजे पेट में वो बच्चो आ जेको सारी कायनात खे रब जे तरफ़ झुकाए। असांजे माइन के 7 महीनो शुरू थींदो, डॉक्टर ड्रेग शुरू कंदी, अल्ट्रासाउंड करे ॿार टेढ़ो आ। टेढ़ो आ त तूं जणी इंदी आ। बस कर डाइन माई में रत जी खोटा 2.5 लाख खर्च थींदा। कन्यूं जो साल खां वधीक मुड़स खे सूर छू। जब बार जमंदो आ ना, यो अल्ट्रासाउंड रब कुरान में कयो आ। सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा मजो ही ना है। ॾाढा कुरान जा आशिक़ भई थबलत कयो, भई थब
तॾहिं तॾहिं त शहीदनि जो कुतो असांजे क़ुरान जी बेहरुम थी कई वरक शहीद करे टिशू पेपर वांगुरु बूट पियो उगे पर कराची में मौलाना फजल रहमान अल्लामा राशिद लखे मुसलमान गॾु करे जे शहीदनि जा कुता क़ुरान असांजी रेड लाइन आहे रेड लाइन क्रॉस कंदो तव्हांजा सिर सलामत न छॾींदासीं रत जे आख़िरी कतरे ताईं मोहम्मद जे क़ुरान ते चौकी ॾींदा रहंदासीं क़ुरान जा आशिक़ ॿई हथ बुलंद कयो क़ुरान छा थो चए सुम्म सबील यस्सरा दुनिया में ईंदो आहे न इन जे अचण जा टोटल रस्ता मां रब पाण आसान कंदो आहे डॉक्टर ज्योति जे डायरी टेड़ियो है यो फितरी अमल आहे फितरी अमल जेको आहे न रोड़ीअ वारो उहो कमड़ सिखबो न आहे फितरी अमल बाबा मां ॻाल्हि सम्झायां थोरी खिलण जी पखी जो बच्चो ॼमंदो आहे न थोरो वॾो थींदो आहे त उॾामंदो आहे इहो उॾामण कहिड़े स्कूल में सिखियो मैं जो दरिया तरंदो तरण काथे सिखियो फितरी अमल कमड़ सिखबो आहे न ॿार वेठा ॿारनि जो बि मूंसां प्यार उन ॾींहुं मां नवाब शाह नमाज़ पढ़ण वियुसि नंढड़ी छोकिरी मस्जिद में क़ुर पढ़ मूंखे ॾिसी चई चाचा तूं मोबाइल मां कीअं निकिरी आयो ॿार हिकिड़ा मोबाइल में ॾिसंदा मुलो उन बाबू जुटे समेत लिखो ॿारनि जूं अजीब ॻाल्हियूं हिकिड़े नंढड़े ॿार कुकड़ पाली पोइ मरी रोए पियो जट जी मश्की छो थोरो जे कुकड़ मरी वई जट जो मुंहिंजी ज़ाल मरी वई मां कोन रोनस तूं कुकड़ ते रोए तूं ॿार छाजो कुकड़ त आना ॾींदी न जोड़ हिकिड़ा आना ॾींदी जे करे ॿारनि में टे खूबियूं वॾियूं अथव टे वॾनि में अची वञनि न रोहिणी जन्नत घणियूं खूबियूं खूबियूं ॻोल्ही नाखियो मामाऊं बि खूबियूं ॻोल्हियो ऐब ॻोल्ही खिले दीवान ॿुधण आया आहिनि का मुले खे वाणिया ॿुधंदा का खूबी बि नज़र अचेव थी साड़ जी आई न कान मुला बजन आहे हिकिड़ो खूबियूं ॻोल्हींदो ॿियो ऐब ॿई अची मोल में हिते गॾु जेको ऐब ॻोल्हींदो उन छा चयो तप करे वई आहे सुजी वई आहे हेड़ी थी वई आहे जेको खूबियूं ॻोल्हींदो न उन जो मरी वई आहे सुजी वई आहे पर ॾंद केॾा कतार में बीठा अथसि हे ॾिसो खूबियूं ॻोल्ही नाखियो माण्हू मां ऐब न तूं साईं जिबरील जो भाउ ॿारनि में टे खूबियूं वॾियूं आहिनि टे कहिड़ियूं ॿुधजो पहिरीं खूबी विढ़ंदा त मलई ठही वेंदा बचे मन के सच्चे असां चवंदा आहियूं तुम आ जाओ पास पे मोट दिल में न रखना इहा खूबी आहे ता अगली इलेक्शन में मेरे आयो अन्या क्या बैठो बी खूबी केड़ी तन मिट्टी जा घर ठाहे खेती वरी लत हणी ठाहे बुधाईंदा आहिनि त दुनिया फानी आहे टी खूबी त अन्या वॾी अथनि ख़ुदा जी कसम कहिड़ी ॿुध जा केड़ी कम न थींदो न रोंदा या एड़ी चल अथनि कम कढना अम्मा 10 रुपया दे कुल्फी वठा कोनन ॾा पिणे ना दे कोनन पिणे दुकान ना दे कोनन के शाम ना दे
रोंदा लेथड़ंदा मिट्टी मथे में विझंदा मां वटि न हूंदो उतारो वठी बि बच्चे खे ॾे नज़ीर जतोईअ जे दावत ते अचण वारा बच्चो रोए मां खे रहम अचे बंदो रोए त अर्श ते रब खे रहम अचे ज़ोर सां मदीने वारे जा आशिक़ ॿई हथ बुलंद कयो ॿई हथ नज़ीरे खल्क काॾों आंदी थी मां ब्रेक ॾियां बिल्कुलु बदल आहे असांजो महिमान तमामु परे जो आहे साईं जी टिकट इन जे करे मां बयान मुख़्तसर थो कयां त जे तव्हां महिमान क़ुरान पाक जी तिलावत असांजो हुजूर जाओ न यमन सां सिर सजदे में मीलाद जो पैगाम पे ॿुधाए मक़सद मीलाद असां मुला मक़सद मीलाद ॿुधायूं था असां हलवे जे पोयां आहियूं मीलाद जो पैगाम झंडी न जुलूस न हलवे जी देग न अच तोखे देवबंदी ॿुधाए मीलाद जो पैगाम पंहिंजे हथनि खे ज़ुल्म खां बचा पेरनि खे नाफ़रमानीअ खां बचा ज़िंदगीअ खे बिदत खां बचा अक़ीदे खे शिरक खां बचा ॼमण खां बची मरण ताईं मोहम्मद जो ग़ुलाम थी हौज़ कौसर ते मोहम्मद तुंहिंजे इंतज़ार में आहे ज़ोर सां असांखे करबला में बि ॿ सबक़ वॾा मिलिया जो टाइम था कचो 3 मौलूद आई मौलूद जाता मगर तव्हांखे देर कान पई थिए मूंखे तव्हां खां वधीक तकड़ आहे पर साईं बशीर अहमद मुंहिंजो उस्ताद आहे मां साईं खे जो सभु कुझु जलसा पोइते 8 बजे फिट रोहड़ीअ में तव्हांजे रोहड़ीअ जी रेल बि अहिड़ो टाइम ते न ईंदी आहे सैयदन सजदो न छड़ियो बीबिन पढ़तो न छड़ियो अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास जा बाजू कटिया 72 शादी कुटिया जेतो शिमरा मां के बच्चा प्यारा ना हुसैन के रब जी नमाज प्यारी है मौला अली जा मुरीद भाई हथ बुलंद करो क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन ने नेज़े पे सरता ज़ुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने अली कारी हो कुरान समझा अली हाजी हो काबू समझा अली नमाजी हो मस्जिद समझा अली दीनदार हो दीन समझा अली जो बचड़ो मुझे मौला हुसैन सत्य में शहीद क्यों मुझे कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद तो सुर सजदे में है भाइयों तबलत करो